أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا إن تطيعوا الذين كفروا يردوكم على أعقابكم فتنقلبوا خاسرين بل الله مولاكم وهو خير الناصرين. سنلقي في قلوب الذين كفروا الرعب بما أشركوا بالله ما لم ينزل به سلطانا ومأواهم النار وبئس مثوى الظالمين. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला जंग उहद जे अंदर कामयाबी ऐं शिकस्त सां गॾोगॾु सहाबा किराम ऐं उन दौर जे मुसलमाननि जी तरबियत ऐं तालीम कंदे मिसाल ॾेई करे उन्हनि खे सेखारियो वियो हो त तव्हां खां पहिरियां बि नबी सॻोरा केतिरा ई अहिड़ा गुज़रिया आहिनि जिन जे मथां जिहाद फ़र्ज़ हो। उन्हनि सां गॾिजी करे केतिरनि ई उन दौर जे आलिमनि सालिहनि बि जंगियूं कयूं। उहे साबित क़दम हुया ऐं उन्हनि जंगियुनि जे मुख़्तलिफ़ हालात मां कशमकश मां इम्तिहाननि मां गुज़रंदे हू सुस्त ऐं हिना बि कोन थिया, कमज़ोर बि कोन थिया। वेतर हुननि साबित क़दीम जूं दुआऊं घुरियूं, वेतर हुननि पंहिंजे कमीअ कोताहीअ हिकु त कई कोन हुयूं, पर पोइ बि जंग जी आज़माइश के पाण ॾांहुं कमी का कोताहीअ जो सबबु महसूस कंदे तौबा ऐं इस्तिग़फ़ार कंदे माफ़ी पिया घुरनि। पोइ इहो मिसाल ॾेई करे अल्लाह तबारक व ताला जंग उहद जे अंदरि लड़ंदड़ जवाननि जी तरबियत कंदे उनखे सेखारियो। पोइ अॼोकिन आयतुनि जो ताल्लुक़ बि इन ई निस्बत सां जंग उहद जे अंदरि तरबियत साज़ीअ सां आहे, पर हिननि आयतुनि जो शान नुज़ूल ज़रा हिन तरह त गुज़िरियल हिननि आयतुनि मां तव्हांखे चङी तरह यादि बि हूंदो त जंग उहद में इब्तिदा में जॾहिं मुसलमाननि खे फ़तह पई मिले, वरी अचानक काफ़िर मैदान छॾे जबल उहद जे पोयां अची करे हमिलो करे जबल उहद जे मथां चौकीअ ते वेहंदड़ जवाननि खे उतां तीरनि नेज़नि ऐं तलवारुनि जे ज़ोर ते उनखे भॼाए हटाए करे वरी खटियल जंग मुसलमाननि जी हारजे पई, काफ़िरनि जे फेवर में फ़तह में वञे पई ऐं उन वक़्तु काफ़ी सारो नुक़सान थी पियो, शहादतूं थी पियूं, हता कि हुज़ूर सलातो सलाम जन ख़ुदि ज़ख़्मी थी पिया। जॾहिं हुज़ूर सलातो सलाम जन ज़ख़्मी थी पिया त उन वक़्तु काफ़िरनि जे तरफ़ खां जॾहिं इहो ऐलान थियो त मुसलमाननि जो नबी शहीद थी वियो, त मुसलमाननि जे जमात में जेका जंग उहद में हुज़ूर जन सां गॾु हुई उन जे अंदरि बि काफ़ी माहौल तब्दील थी वियो। हिकिड़ा ढरा थी पिया त अल्लाह अकबर, अल्लाह जो पैगंबर न रहियो त हाणे असां छा कंदासीं। हिकिड़नि चयो त जंहिंजे करे लड़ूं पिया, जॾहिं उहा हस्ती शहीद थी वई त असांजे ज़िंदह रहण मां कहिड़ो फ़ाइदो, असां बि लड़ंदे शहीद थींदासीं, बसि हाणे वेहण कार न आहे। इते वरी मुनाफ़िक़नि खे बि वारो मिलियो, मुनाफ़िक़नि बि कुझु लफ़्ज़ चया, मुनाफ़िक़नि जे तरफ़ खां अहिड़ा जुमिला चया विया जेके मुसलमाननि खे पंहिंजे दीन ईमान इस्लाम तां हटाइण जहिड़ा हुआ। हिकिड़नि चयो त
जंहिं नबीअ जे करे लड़ायूं थियनि पियूं हाणे उहो नबी सगोरो कोन्हे को त पोइ हाणे असां पंहिंजे पुराणे अबाणे दीन ते ई फिरी वेंदासीं, ॿियो भला छा। वरी ॿियनि चयो त जे सचा हुजनि हा त पोइ जंग में नुक़सान थोरो ई थिए न, इहे मुनाफ़िक़नि जा कौल आहिनि। सचा हुजनि हा त जंग में नुक़सान थोरो ई थिए न, तंहिंजी माना कूड़ा। हिकिड़नि वरी चयो त बाबा ॻाल्हि सम्झण जी आहे न, जंहिं दीन जंहिं ईमान इस्लाम जे करे तव्हांखे ताक़तवर क़ौमुनि सां लड़ाई थी करणी पवे, कहिड़ो लाचारा पाण खे मारायो था। उहो नबी सगोरो ई वियो, उहो दीन बि वियो, हाणे त भला पंहिंजी अमन वारी इस्लाह वारी सूरत हाल खे पसंदि कंदे पंहिंजे पुराणे दीन ते वञूं न, हाणे त ज़रूरी आहे न। छा थी पियो हिननि ताक़तवर क़ौमुनि सां वॾनि वॾनि सरदारनि सां मुक़ाबिलो थो करिणो पए जॾहिं त असां हिंगणा पायूं। हाणे इहे लफ़्ज़ उन दौर जे कचनि पकनि मुस्लमाननि खे जॾहिं ॿुधण में आया त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त क़रीब हो त इहे मुस्लमान उन दौर जा कचा पका नवां मुस्लमान उन्हनि जे ॻाल्हियुनि में अची करे इहो इरादो करे वियनि हा त जाई पाई भला एॾो जो जंगनि में पंहिंजो हड़ था विञायूं त पोइ भला अमन सां त वञी किथे रहंदासीं। क़रीब हो त अहिड़े सोच जे तरफ़ वञनि, पर अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जूं हीअ आयतूं नाज़िल करे उन दौर जे मुस्लमाननि सां मुखातब थींदे पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए जेका तरबियत ऐं तालीम कई उहा बेमिसाल हुई। अञा हिननि आयतुनि जो कुझु ख़ुलासो ज़रा हिन तरह बि बुज़ुर्गनि लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मैदान उहद मां जंग खां फारिग थी करे काफ़र जॾहिं मैदान छॾे हलिया विया, नाकाम थी हलिया विया, बसि जॾहिं हुननि खे नाकामी थी हलिया विया त हुननि जे अॻवान अबू सुफ़ियान जे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त मैदान उहद में मुस्लमाननि खे त तक़रीबन सभिनी खे ज़ख़्मी ॾिठो आहे, काफ़ी उन्हनि जा शहीद थिया आहिनि, जेके ज़िंदा आहिनि से बि सभु ज़ख़्मी आहिनि। इहो मौक़ियो आहे, इन्हनि खे छॾे असां मके छो था वञूं, अरे मोटो त अवा छो त मोटो त वञी करे मदीने में वञी करे हमलावर थी करे मदीने जे माण्हुनि खे बाक़ी जेके रहिया आहिनि उन्हनि सां था मुक़ाबिलो कयूं। अॻो पोइ भला हिननि हिते असां खां बदिलो वरितो आहे, असां वरी हे ज़ख़्मी आहिनि असां होॾे वञी हुननि खां बदिलो था वठूं। हिननि इहो इरादो कयो। हाणे मदीने में रहंदड़ मुस्लमाननि जे मथां रोब तारी करण जे लाइ अबू सुफ़ियान हिकिड़े माण्हूअ खे हथु करे हुनखे सेखारियो त वञ मदीने वारनि खे ऐलान करे ॿुधा त मके जा सरदार मुशरिक जेके आहिनि उहे सभु गॾिजी सरजी तव्हांजे मथां हमलावर था थियनि, त ज़ाहिर आहे वॾा वॾा लड़ाकू जवान त हुननि जा हिते मैदान उहद में आहिनि, कुझु शहीद थी विया, कुझु ज़ख़्मी थी विया। हाणे जे वञी जेके वञी पहुता बि हूंदा असां खां पहिरियां मदीने त उहे ज़ख़्मी थियल छा कंदा, ज़ख़्मी थियल हॾा ॿाहूं जेके आहिनि हुननि जा चीरियल फाटल इहे हाणे ॿीहर मुक़ाबले जे लाइ छा उथंदा, रोब चढ़ी वेंदो हिननि ते। हिननि इहो हिकिड़े माण्हूअ जे ज़रिए ऐलान पे मदीने में कराइणु चाहियो, पर अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिन जी ख़बर अॻुवाट ॾेई छॾी त सुहिणा नबी हे मदीने जे तरफ़ हमला आवर थियण जी कोशिशि था कनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत बिलाल साईं खे घुरायो, बिलाल जी मुंहिंजा साईं हेॾां त अचु, हिमत कर मदीने वञी पहुच। मदीने जे उन्हनि जवाननि खे जेके वञी हितां ज़ख़्मी हालत में पहुता आहिनि, अञा उन्हनि खे हिकिड़ो ॾींहुं बि न थियो हो जो पंहिंजे इन जंग जे सूरनि खे सहण जे लाइ का हिकिड़ी राति साई पटना न थियो। बिलाल वञ चए न त जवान जेके हो मैदान में निकिरी अचो, मतां ऐं मके जा मुशरिक दिलेर थी करे हमले करण जे लाइ अचनि, मतां ईअं था सम्झनि त ज़ख़्मी आहिनि त कमज़ोर थी पिया आहिनि, हाणे हिननि खां ॾाढा थींदासीं। पर ॿुध मुंहिंजो ऐलान वञी कर, पर ऐलान सां गॾु इहो शर्त कर त मैदान में उहे निकिरंदा जेके जंग उहद में शरीक आहे, भले ज़ख़्मी हुजनि भले चूर हुजनि, जहिड़ी कैफ़ियत में उहे मैदान में निकिरंदा। जेके जंग में शरीक न थिया ताज़ा तवाना आहिनि उहे उते मदीने में रही करे पंहिंजो दिफ़ा कनि, मैदान में निकिरी अचनि मदीने खां उहे जेके जंग उहद में शरीक आहे जेके ज़ख़्मी आहिनि, त काफ़र खे ॿुधायूं त कीअं मुस्लमाननि जो मुक़ाबिलो कबो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो विलवलो जोश ऐं जज़्बो काफ़रनि जे मुक़ाबले में ऐं अल्लाह जे नुसरत ते पको यकीन उन्हनि ज़ख़्मी थियल चूर थियल मुजाहिदनि ते जॾहिं ऐलान पहुतो हज़रत बिलाल जे ज़रिए सां त उहे सभु ज़ख़्मी थियल मुजाहिद कोन ज़बान ते आंदऊं त
साईं साहु त पटियूं आहे, न न न न न न मैदान ते निकिरी आया। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त मदीने खां ॿाहिरि 8 खां 10 किलोमीटर 8 खां 10 किलोमीटर मक़ाम हमरा अल असद वारी जॻह ताईं इन्हनि ज़ख़्मी मुजाहिदनि काफ़रनि जो पेरो खयो। काॾे विया, काॾे वेंदा, अरे वठ त हिक ॿिए जे पोयां ईअं करे उन्हनि जे पोयां मुक़ाबले जे लाइ उन्हनि जे पोयां पोयां आया, पोयां पोयां उन्हनि जे आया। पर अल्लाह तबारक व ताला हुननि जे दिलनि ते अहिड़ो रोब विझी छॾियो जो अल्लाह ताला जो रोब उन्हनि जे उछलायल हुयो हुननि जे दिलनि ते, त ही मैदान में बीहण ऐं वरण मोटण त मदीने जे तरफ़ परे रहियो, उतां ई पेरनि ते ज़ोर ॾेई मके वञी हलिया। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम खे वठी करे काफ़ी सारियूं बुज़ुर्गनि जॻहियूं लिखियूं आहिनि त 8 खां 10 किलोमीटर मदीने खां इहे ज़ख़्मी सहाबी सगोरा बि निकिरी करे उन्हनि जे मुक़ाबले जे लाइ आया, पेरो खणंदे उन्हनि जो जीअं चइबो आहे त पोयां भॼी वञे कोई त उन्हनि जे पेरे ते निशाने ते उन्हनि जो अञा हिकिड़ो लफ़्ज़ चवंदा आहिनि त ताक़ुब में ॻोल्हींदे ॻोल्हींदे उन्हनि जे पोयां पेरे ते वेंदे निशाने ते रखंदे ॼण त तीर ऐं तलवारूं उन्हनि जो हीअं छिकियल आहे, काॾे विया, काॾे विया, काॾे वेंदा, काॾे वेंदा, ईअं कयूं पिया उन्हनि जे पोयां ताक़ुब में वञनि। हुननि ते एॾो रोब चढ़ियो जो मैदान छॾे हलिया विया। हाणे हिक तरफ़ खां अल्लाह तबारक व ताला हुननि जे मथां रोब चाढ़ियो, हिक तरफ़ खां मुनाफ़िक़नि बि पंहिंजो असर पे छॾियो। मुनाफ़िक़ बि चवनि पिया त हाणे अहिड़ियूं हालतूं थियूं आहिनि त हाणे दीन इस्लाम ते रहण मां कहिड़ो फ़ाइदो, अमुन सां वञी पंहिंजे अबाणे वतन वञी करे अबाणे दीन खे अपनाईंदासीं। अल्लाह तबारक व ताला उन क़ुरान पाक जूं आयतूं नाज़िल करे मुस्लमाननि जी तरबियत ऐं तालीम साज़ी जंहिं अंदाज़ में कई उहा शानदार आहे। तवजो कयो, अल्लाह ताला छा फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, इन तुतिउल्लज़ीना कफरू, जेकॾहिं न काफ़रनि जो चयो वठंदव, इन्हनि जे राय खे वठंदव, इन्हनि जे ॻाल्हियुनि खे कन ॾींदव, इन्हनि जे ॿोलनि खे ॿुधी करे दिलि में जाइ ॾींदव, यादि रखो जेकॾहिं काफ़रनि जे राय मशवरे ते हलियो, इन जी इताअत कयो कंहिं बि तरह सां, त पोइ यरुद्दूकुम अला अक़ाबिकुम, इहे तव्हांखे पंहिंजे पोएं दीन पोएं पेर ते फेराईंदा, वराईंदव, पोइ ते मोटाईंदव, फतनक़लिबू ख़ासिरीन, पोइ सभु जो सभु तव्हां नाकाम थी वेंदव। हिननि लफ़्ज़नि जे नाज़िल थियण खां पोइ ॼण त अल्लाह तबारक व ताला मनोनामो नाज़िल करे छॾियो त हाणे आइंदा जे लाइ जंग ऐं जिहाद में काफ़रनि सां मशवरो बि न आहे करिणो। हूअं त जंग उहद में रवाने थियण वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मशवरा वरिता त मदीने जे मुनाफ़िक़नि में अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जहिड़ा मुनाफ़िक़ बि त हुया न, जिन मशवरो ॾिनो हो जेको 350 साथी पंहिंजा 300 साथी मोटाए वरी वापसि वियो हलियो। हिननि आयतुनि जे नाज़िल थियण खां पोइ ॼण त अल्लाह तबारक व ताला इन ॻाल्हि खां बि मनो करे छॾी त हाणे हिननि खां कंहिं बि क़िस्म जो मशवरो न वठिबो, कंहिं बि मशवरे सलाह ते न हलिबो। इन्हनि जे कंहिं बि ॻाल्हि चए वठण ते जेकॾहिं तव्हां इन्हनि जी तरफ़दारी कई, इन्हनि जी ताबेदारी कई, इन्हनि जे राय ते, इन्हनि जे मशवरे ते हलियो, त यादि रखो हे तव्हांखे पंहिंजे असुल दीन तां फेराए पुराणे दीन ते आणींदा, पोइ तव्हां सभु नाकाम थींदो। हाणे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुनाफ़िक़नि सां कॾहिं बि मशवरे में मुशावरत में उन्हनि खे न आंदो, छो त वाज़े लफ़्ज़ थी विया त उनजी कंहिं बि तरह सां इताअत न कयो। ऐं ज़ाहिर आहे मशवरो जेको ॾींदो आहे त कॾहिं कॾहिं मशवरो उनजे राय ते बि थी वेंदो आहे, कंहिं बि हिकिड़े राय ते मशवरो थी पवंदो आहे, ऐं उहो राय जेकॾहिं मुनाफ़िक़ जो हुजे त क़ुर पाक जे आयत जे मुखालिफ़त में थी वेंदो, ऐं अल्लाह जे रसूल जे मौजूदगीअ में कंहिं बि मशवरे जी ज़रूरत बि कान हुई। सच इहो आहे, अल्लाह ताला जे पैगंबर जे मौजूदगीअ में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मशवरे जी ज़रूरत बि कान हुई। बसि छो त उहा हस्ती दुनिया में मौजूदु आहे जंहिं हस्तीअ जी अखि ग़लती कोन कंदी आहे, जंहिं हस्तीअ जी ज़बान ग़लतीअ खां पाक आहे, जंहिं हस्तीअ जो कन ॿुधण खां पाक आहे, ग़लती करण ॿुधण वारे कमीअ कोताहीअ वारे ग़लतीअ खां पाक आहे, जंहिंजो कदम पाक आहे, हर तरह सां पाक आहे, उनखे मशवरे जी कहिड़ी ज़रूरत आहे। पर पोइ बि मशवरो जो कनि पिया, इहो उन दौर जे मुस्लमाननि खे हिकु तालीम ऐं तरबियत पिया ॾियनि त मां जेकॾहिं बिना मशवरे जे काई बि हिकमत अमली अपनाईंदुसि त मतां इन्हनि जे अंदरि बि इहा ई सोच ऐं फिक्र वेही वञे त जेको अॻुवाणो थींदो आहे उहो मशवरे जी उनखे ज़रूरत न आहे, उहो बिना मशवरे जे पंहिंजो कमु हलाए। न, मां मशवरो वठां था त इन्हनि जे तरबियत में इहा ॻाल्हि
गुतजी वञे, बीजी वञे, वेही वञे इन्हनि जे दिलनि में त अॻुवाण खे मशवरे जी ज़रूरत हूंदी आहे। अगरचे मूंखे ज़रूरत न आहे पर मशवरो मां वठी तव्हांखे सेखारियां पियो त पंहिंजे दौर में अॻुवाणी तव्हांजे मथां अचे त मशवरे खां सवाइ कमु न हलाइजो। इहा हिकिड़ी तरबियत हुई, हिकु पासो तरबियत मशवरे वठण जो। ॿियो पासो इहा त मशवरे वठण सां जेतिरा साथी मशवरे में हूंदा आहिनि न उहे ख़ुदि ब ख़ुदि महसूसु कंदा आहिनि त मुंहिंजी अहमियत आहे, मुंहिंजी अहमियत आहे, मूंखां रायो वरितो वञे थो, मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजो एतिराम आहे, मूंखां रायो पुछियो थो वञे। त इन तरह सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मशवरो वठी हर सहाबीअ खे, हर लड़ाकू जवान खे पंहिंजे अहमियत जो अहसास बि ॾियारायो त भाई तूं असां सां जेको गॾु आहे न ईअं न सम्झ त तूं मामूली आहे, असां वटि तुंहिंजी राय जो एतिराम आहे जेकॾहिं तुंहिंजी राय क़ाबिल आहे। हिक हिक खे अहमियत बि ॾिनी, हिक हिक जे ज़हन में इहा तरबियत बि ॾिनी त मां जॾहिं मशवरो कयां थो तूं मूं वारे मनसब ते मूंखां पोइ जेकॾहिं अची वञे त तूं केरु थींदे मशवरो न कंदी। हिकिड़ी तरबियत जूं शयूं अल्लाह ताला हिते फरमायो त हाणे मुनाफ़िकनि सां न कंदव। ॿियो पासो अञा बाक़ी आहे, मुनाफ़िकनि सां काफ़िरनि सां मशवरो न कंदो, मुस्लमाननि सां कबो। अल्लाह ताला फरमायो इन तुतिउल्लज़ीना कफ़रू, जेकॾहिं काफ़िरनि जो चयो वठंदव त पोइ तव्हांखे पोयां पेरनि ते फेराईंदा, पोइ तव्हां सभु नाकाम थींदव। काफ़िरनि खां न आहे वठिणो, बाक़ी मुस्लमान साहबा किराम खां वठिबो जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ बि जारी रखियो, अॼु ताईं जारी आहे। पोइ अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि खे तसल्ली ॾींदे हिकु तरफ़ खां मनो फरमायो त काफ़िरनि जे चवण ते न हलो, पंहिंजी हिमत कयो, अल्लाह रब ज़ुल जलाल ते तवक्कल कयो। अॻिते तरबियत कंदे फरमायो बलिल्लाहु मौलाकुम, बल्कि अल्लाह ई तव्हांजो वली ऐं वारिस आहे, अल्लाह ई तव्हांजो निगहबान आहे, अल्लाह ई तव्हांजो मालिक हक़ीक़ी आहे। वहुव ख़ैरुन नासिरीन, बहितरीन मदद कंदड़ ज़ात आहे। उन खां मदद घुरो, उन जे तरफ़ अचो, उन सां पंहिंजा सूर सलियो, उन सां पंहिंजूं आजिज़ियूं कमज़ोरियूं सभु उन सां ॻाल्हायो, पंहिंजूं शिकायतूं जेके हुजनि रब सां कयो, दुनिया जेके माण्हू जे आॾो न कयो। बसि रब खां सवाइ तव्हांजो ॿियो को पासो ई कोन्हे, बसि रब तबारक व तआला सां कयो। पोइ हाणे हिकु तरफ़ खां मुनाफ़िकनि खां मुंहुं मोड़े, ॿिए तरफ़ खां पंहिंजो सहारो ॿुधाए वियो त मुनाफ़िकनि खे छॾियो मां आहियां। ख़ुलासो इहो आहे, मुनाफ़िकनि खे छॾियो, इहे तव्हांखे पोयां पेर वराईंदा, मां आहियां, मुंहिंजे कॾ अचो। हलो साईं, छॾियोसीं मुनाफ़िकनि खे, तव्हांजे अल्लाह जे तवक्कल ते, निकिता आहियूं मैदान ते साईं, हाणे छा कबो? अल्लाह से फरमायो सनुल्क़ी फी क़ुलूबिल्लज़ीना कफ़रू रुअब, इजो काफ़िरनि जे दिलनि में रोब खे थो उछलायां। रोब साईं कंहिंजो रोब? हिकु त अल्लाह जे ज़ात जो रोब अलॻि आहे ऐं हूअं ई आहे का बि मख़लूक, कोई बि इंसान केॾो बि ताक़तवर हुजे, जेकॾहिं ज़रा बि हुनजो अकुल सही सलामत आहे, भले काफ़िर हुजे, भले मुर्तद हुजे, भले यहूदी हुजे, भले नसरानो हुजे, कहिड़े बि ज़हनियत जो माण्हू हुजे, अल्लाह जे ताक़त जे मुक़ाबले में बीहण जी सघ न रखंदो। जे अकुल हुनजो सही आहे त अकुल ई फेल अथसि त पोइ चवंदो, जंहिं दुनिया में जेतिरनि माण्हुनि अल्लाह जे ताला जे ज़ात सां चैलेंज कई आहे, अल्लाह ताला उनखे चैलेंज में अहिड़ी मौत ऐं मात ॾिनी आहे जो दुनिया जा उनखे इबरत बनायो आहे। हाणे हिते अल्लाह तबारक व तआला फरमायो त तव्हां मुनाफ़िकनि खे छॾियो, रब जे सहारे ते जियो ऐं लड़ो। साईं रब जे सहारे ते तवक्कल कंदे मैदान में आया हूं। हाणे अल्लाह से फरमायो इजो मां काफ़िरनि जे दिलनि ते रोब थो विझां। हिकु अल्लाह जे ज़ात जो रोब आहे, ॿियो मुस्लमान कमज़ोर हालत में बि साई पटण नथा चाहिनि, वरी मैदान में आया। वञ इन्हनि खे त पंहिंजे नबीअ सां इश्क इंतिहा दर्जे जो आहे। हे ज़ख़्म ईअं लॻा पिया अथनि, हॾा था ॾेखारिजनि, अखियूं ज़ख़्मी लॻी पियूं आहिनि, हे अखि जे मथां चपड़ ईअं लड़के पियो थो, ज़ख़्मी थियो पियो आहे, गोॾनि तां खलूं लथल आहिनि, हे माण्हू लड़कनि पियूं थियूं खल ते, ॿधियूं कोन थियूं। पोइ छिके पंहिंजे माण्हुनि खे पटे वरी मैदान में बीह करे निकिरी आया अल्लाह जे नबीअ जे सॾ ते। जॾहिं हुननि ॾिठो त मुस्लमान पंहिंजे पैगंबर जे सॾ ते ज़ख़्मी हालत में बि निकिता आहिनि, जेके पेर ॿाहूं पंहिंजूं घिसाड़ींदा घिसकाईंदा था अचनि, उहे बि अचनि था सुनंदा। रोब जॾहिं हुननि ते चढ़ियो तॾहिं हू हलिया विया, वॾी मैदान छॾे, बसि न बीह सघिया। जेके इरादो पिया कनि त वरी हली करे मदीने ते हमलावर चऊं था, छो त मुस्लमान कमज़ोर आहिनि। ऐं होॾां हुज़ूर जन हज़रत बिलाल खे फरमायो त मैदान में अचनि बि उहे जेके जंग ओद में ज़ख़्मी आहे, न बना न अचनि। इहा अल्लाह जे रसूल जी हिकमत हुई काफ़िरनि जे मथां रोब खे ज़ोरावर बनाइण जी। कमाल आहे न। नौ बनो मुक़ाबले में जेकॾहिं माण्हू मुजाहिद पेश कजे हा त पोइ हू चवनि हा भाउ ही वरी ॿिया आहिनि, हिकिड़ा ज़ख़्मी थिया उहे ॿिया, हे ॿिया आया आहिनि, तॾहिं हिन सां तव्हां मैदान में बीह करे सीनो साहियो आहे। असां साॻा ई हुननि सां लड़ी आया आहियूं मैदान ओद में, त असां सां बि साॻा ई अचनि हा त पोइ ॾिसूं हा।
अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकमत अमली अपनाई त असांजा बि उहे ई ज़ख़्मी ईंदा जिन खे ही कमज़ोर सम्झी दिलेर थी वरी हमले जे लाइ अचनि था हाणे बि वरी उहे ई ज़ख़्मी मैदान में अचनि उन्हनि खे ॾिठो रोब अञा चढ़ी वियो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कावड़ ऐं गज़ब जो रोब जिन शराइतनि सां ॿुधायो आहे उहो वरी पाण बयानु फरमाई। बिमा अशरकू बिल्लाह, इन जे मथां रोब उछलाईंदुसि जो ही पेर पोयां कंदा हल्का करे भॼी वेंदा हिन सबब जे करे। बिमा अशरकू बिल्लाह, अल्लाह सां शिरक कयो अथऊं, शरीक बनायो अथऊं कंहिंखे। हिकिड़नि मुशरिकनि लात बुत जो नालो आहे, चयूं इहो ख़ुदा आहे। ॿियनि मनात बुत जो नालो आहे, चयूं त इहो असांजो ख़ुदा आहे। टियनि उज़ात उनखे पंहिंजो रब बनायो। हिकिड़नि चयो हीअ असांजो मुश्किल कुशा हाजतूं पूरियूं कंदो आहे। हिकिड़नि चयो त हीअ लात असांजे लाइ दिफ़ा कंदो आहे। टियनि वरी चयो त हीअ असांजे मामलात खे पूरो निमटाईंदो आहे पूरी तरह सां। उन्हनि खे ख़ुदा सां शरीक बनायो। अल्लाह से फरमायो त इन्हनि मूंसां शरीक बनायो आहे न, गैर खे शिरक कयो आहे, इन सबब आहे हिननि जे मथां रोब उछलायो। इहो हिकिड़ो वॾो राज़ अल्लाह ताला ॿुधाए छॾियो त हिननि ॾोह कयो आहे, ॾोह कयो आहे, जुर्म कयो आहे शिरक करण वारो। ऐं इन शिरक वारे अमल ते मालम युनज़िल बि सुल्ताना, हिननि खे को सबूत को दलील बि कोन्हे को। माना मालूम थिए थो त माण्हू ॾोही ॾोही ग़लती ग़लत आहे, पर को न को हल्को फुल्को पंहिंजो हथ घड़ियो ई को सबूत को दलील ॾींदो आहे त कंहिं न कंहिं तरह सां उहो पंहिंजे ज़मीर में मुतमइन थी वेंदो आहे त मां हीअ ग़लती हिन जे करे कई आहे त माना मां सही आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे हथ घड़े सबूत जे खे बि रद्द कंदे फरमायो हिननि वटि को बि सबूत कोन्हे शिरक वारे अमल ते। जो खणी हिन वटि को दलील हुजे सबूत हुजे अल्लाह ताला जे तरफ़ खां का आयत तौरात ज़बूर में हुजे त ख़ुदा सां शिरक कंदा कयो, शरीक बनायो, कंहिं बि तरह सां हिननि खे सबूत कोन्हे, पोइ बि हिननि ख़ुदा सां शिरक कयो आहे। इन शिरक जे जुर्म जे सबब हिन जे मथां रोब उछलाए छॾियो। अल्लाह से फरमायो इन्हनि जो टिकाणो, इन्हनि जी जॻह जहन्नम जी बाहि आहे। क़ुरान तो फरमाए त ज़ालिमनि जो ना इंसाफ़नि जो हद खां लंघंदड़नि ज़ालिमनि जो टिकाणो ॾाढो ई बुरो आहे। जहन्नम वारो टिकाणो जंहिंखे मिलियो इहो ॾाढो बुरो आहे। इहो ज़ाहिरी आयतुनि जो ख़ुलासो आहे जेको पूरो थियो। गहरी नज़र सां ॾिसिजे थो त अल्लाह तबारक व तआला मुस्लमाननि जी तरबियत कंदे हिकिड़ो सबब काफ़रनि जे मथां रोब मुसलत करण जो अहिड़ो ॼाणायो जंहिं सबब ते अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो दलील बि बयानु कयो आहे त काफ़रनि जे मथां रोब असां इन जे करे मुसलत कयोसीं जो काफ़रनि शिरक कयो, शिरक बि अहिड़ो जेको बिना दलील जो। थोरे वक़्त जे लाइ सवाल पैदा थींदो आहे त छा कोई माण्हू जेकॾहिं नाजाइज़ी थो करे, ज़ुल्म थो करे, चलो शिरक थो करे ऐं हुन वटि को न को पंहिंजो हथ ठोकियो को सबूत को दलील हुजे त छा पोइ हुनजो शिरक सही आहे? छा पोइ हुनजो शिरक सही आहे? सवाल पैदा थियो, छा पोइ हुनजो शिरक सही आहे? कोई दीन में का शइ मिलावट थो करे, कोई दीन खां का शइ कढे थो, कंहिं बि तरह सां पंहिंजो सबूत थो ॾे त पोइ छा हुनजो इहो सबूत वठिजे, हुनखे सही करार ॾिजे? अल्लाह ताला जो फरमाए थो त मुशरिकनि खे असां रोब हिन जे करे मुसलत कयोसीं जो हिननि मुशरिकनि वटि शिरक हुयो सो बि बिना दलील जे। साईं जे दलील सां हुजे त चइबो हुननि जो सही हो। सम्झण जे लाइ सुवाल आहे। जवाब ई आहे त भाई शिरक, ज़ुल्म, नाजाइज़ी, नाइंसाफ़ी, गुनाह, बदजानती, बद अखलाकी भले दलील सां हुजे त बि नाजाइज़ आहे, भले दलील सां हुजे त बि नाजाइज़ आहे, पर कॾहिं कॾहिं पंहिंजे ॻाल्हि खे वज़नायती बनाइण जे लाइ चई वठिबो आहे। अदा जहिड़ो तहिड़ो को पंहिंजे तरफ़ खां को चए त हा न, कुझु पेश त करे हा न, पोइ अंधो मंडो दलील हथ ठोकियो मरोड़ियल सरोड़ियल कुझु त पेश करे हा न, जो चवां था हिन वटि बि कुझु दम हो। हिननि वटि एतिरो बि दम कोन्हे जो कूड़ो को सचो दलील पेश करे सघनि। थोरो मिसाल ॾेई वञा, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जा जो कोई जेकॾहिं दलील ॾींदो बि नाजाइज़ या ज़ुल्म ऐं कुफर जे मुतालिक़ न त बि उहो क़ाबिल क़बूल कोन्हे। हीअ रुॻो असांजी ॻाल्हि न आहे। चलो सूरत साद जे अंदरि
अल्लाह तबारक व तआला मलाइकन के फरमायो उन वक्त जंहिं वक्त आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो उसजुदू ले आदम फसजदू। कुरान तो फरमाए सभिनी सजदो कयो इल्ला इब्लिस, इब्लिस इनकार कयो, अबा इनकार कई, वस्तकबर तकबर में आयो, वकान मिनल काफिरीन। कुरान तो फरमाए त काफरन मां थियो, काफरन मां थियो। सवाल पैदा थियो, हुकुम हुयो मलाइकन के, इनकार कयो आहे इब्लिस। मलाइकन के हुकुम हो त इब्लिस के हुकुम कीअं थियो उन्हनि जे विच में ज़िम्न में? इब्लिस तो मलाइकन जी जिन्स ई कान्हे, इब्लिस शैतान बाहिजी पैदाश आहे, हुकुम उन्हनि के आहे ऐं वरी इनकार हिन कयो आहे, लानत हिन जे मथां, हुकुम ई उन्हनि के आहे त हिन जो कहिड़ो कमु हुन जे हुकुम से? उन जो जवाब कुरान पाक जे इन आयतुनि जे ज़िम्न में हदीस पाक जे अंदर ईंदो आहे त इब्लिस उन वक्त जंहिं वक्त हुकुम थियो मलाइकन के सजदे करण जो, उन वक्त इब्लिस मलाइकन सां गॾु रहंदो। इबादतूं रियाज़तूं तस्बीहात सजदा मलाइकन सां गॾिजी करे अहिड़ा सजदा डिगा अहिड़ी इबादत तक़द्दुस जी कंदो हो जो ईअं महसूस थींदो हो ॼण त मलाइकन खां बि इबादत में ज़ोर आहे। पोइ हाणे जेको जंहिं सां गॾु रहंदो हूंदो आहे त पोइ इज्तिमाइयत खे जो हुकुम थींदो आहे त उन जे ज़िम्न में उनखे बि अची वेंदो आहे। जीअं अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जे अंदर काफ़ी सारा मोमिनन सां मुखातब थी करे 91 भेरा लफ़्ज़ फरमाया आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू आमनू ईमान वारो मर्दन जा मुज़क्कर जा सीगा फरमाए सभिनी खे हुकुम फरमायो आहे। छा पोइ उन्हनि में औरतूं असां सां शुमार कोन्हनि? शुमार हूंदियूं आहिनि। इज्तिमाइयत ऐं हाकिमियत जे करे मर्दन जो तक़द्दुस चूंकि मथे आहे त उन जे करे उन्हनि खे हुकुम आहे, पोइ उन जे माता जेके हूंदा आहिनि उहे उन में शुमार थी वेंदा आहिनि ऑटोमेटिक। भत जो सॾु मिलंदो आहे मर्द खे, सॼो घर उन में शुमार हूंदो आहे। आदर बा कबो आहे कंहिं भरींदो आहे सॾ जो, घर जो सॾु भरींदो आहे को हिकिड़ो, सभु उन में शुमार थींदा आहिनि। त मलाइकन सां इब्लिस रहंदड़ हो तॾहिं ही बि उन सां शरीक थियो हुकुम में। पोइ हाणे जॾहिं इनकार कयईं लानत जो थी पई तॾहिं सम्झ में आयो त उन सां शरीक हो, पोइ इनकार कयईं तॾहिं त लानत थी। हिकु वजह। ॿियो वजह ही आहे, जॾहिं इब्लिस खां पुछा कई वई त छो तो न सजदो कयो, छो सजदो कोन कयई? चयईं ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन। दलील तो ॾे, दलील तो ॾे। अल्लाह साईं मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, आदम खे तो मिटीअ मां पैदा कयो आहे। बाहि जी फज़ीलत मिटीअ खां मथे आहे। बाहि खे हेठि खॾे में ॿारियो त बि मथे उॾामंदी आहे। मिटीअ जो भितर या बुको ईअं ज़ोर सां मथे उछलायो त बि हेठि ईंदो। रोशनीअ में मिटीअ जो बुको उछलायो त ऊंदहि थींदी ऐं ऊंदहि में बाहि ॿारियो त बि रोशनी थींदी। बाहि जी फज़ीलत मिटीअ खां मथे आहे। दलील त वॾो ॾेई वियो, दलील त वॾो ॾेई वियो। पर अल्लाह तबारक व तआला छा फरमायसि? इन्ना अलैका लानती इला यौमिद्दीन, क़यामत जे ॾींहं ताईं तुंहिंजे मथां लानत आहे। छो? मुंहिंजे हुक्म जे मुक़ाबले में तो अकुल हलायो आहे। मालूम थिए थो त नाजाइज़ी नाइंसाफ़ीअ ते को 1000 भेरा दलील ॾे, उन जो दलील भरे ताक़तवर हुजे, उहो नथो खपे, नथो खपे, नथो खपे। छो त नाजाइज़ी हराम आहे, कुफर हराम आहे, शिरक हराम आहे। दुनिया जा सभु उहे गुनाह ऐं बुछड़ायूं हराम आहिनि जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॿुधाया आहिनि। उन्हनि ते कोई दलील ॾे, सबूत ॾे, लख भेरा दलील ऐं सबूत ॾे, त बि उन जो सबूत नाक़ाबिल क़बूल आहे। हिते जो अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त काफ़रनि ते रोब विधोसीं शिरक जे करे, पर उन्हनि खे शिरक ते को दलील बि कोन हो। पोइ जे दलील ॾियनि हा त भला उन्हनि जो शिरक क़ाबिल क़बूल थिया? न, तव्हां असांखे सम्झाइण जे लाइ अल्लाह ताला इहो तकियो कलाम आहे, ॻाल्हियुनि में सम्झाइण लाइ गुफ़्तो चई वठिबो आहे त बाबा को त सबूत हुजे न। उन्हनि वटि अहिड़ो को हथ घड़ियो बि कोन हो। हिकिड़ो वजह इहो। ॿियो वजह, उन्हनि जे मथां रोब मुसलत थियो छो? उलमा मुहद्दिसीन ही बि लिखियो आहे वजह अकुल वारो। जेको माण्हू ॾोह कंदो आहे न, ॾोह ग़लती कंदो आहे, सच पचो जेको ग़लतियूं कंदो आहे, ॾोह कंदो आहे, उहो कमज़ोर थींदो वेंदो आहे। जेको ॾोह कंदो आहे उहो बुज़दिल थींदो वेंदो आहे, भारी थींदो वेंदो आहे। ॾोही माण्हू हमेशह ज़िजणो थींदो आहे। ॾोह कंदो धिजणो हूंदो, ग़लती कंदो भले ॿाहिरां मुंहं ते ईअं हशाश बशाश नज़र ते, भले वॾे वाक़े सां ॻाल्हाए झेड़ो करे, पर दिलि हुनजी अंदरां जेका टुकियल हूंदी जुर्मनि ऐं ॾोहनि ऐं ज़ुल्मनि जे करे। इन जे करे बि हुनजे मथां रोब मुसलत थियो। मुस्लमान कमज़ोरनि जो, ज़ख़्मी मुस्लमाननि जो बि रोब हुनजे मथां चढ़ी वियो। मैदान मां भॼंदो ई उहो आहे जेको ज़ालिम हूंदो आहे, जेको चोर हूंदो आहे, जेको गुनाहगार हूंदो आहे, जेको बदकार हूंदो आहे, जेको ॾोही थींदो आहे, उहो हमेशह कमज़ोर थींदो आहे। बसि जेको ॾोही न हुजे न, उहो हीणो बि ॾाढो थी वेंदो आहे।
बज़ाहिर उहो हिणो बि ॾाढो थी वेंदो आहे। इहा अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए सां मुस्लमाननि खे तरबियत जूं काफ़ी सारियूं शयूं राज़ तौर ते इशारे तौर ते ॿुधाए करे सेखारियूं आहिनि त जुर्म खां पाक हुजो, ॾोहनि खां पाक हुजो, न त दुनिया जा काफ़र तव्हांजे मथां मुसलत थी वेंदा। ऐं ॿियो, दुनिया जे काफ़रनि, मुशरिकनि, मुनाफ़िक़नि खे कॾहिं बि पंहिंजो ख़ैरख़्वाह न सम्झो, उन्हनि जे मशवरनि ते कॾहिं बि न हलो। इहे तव्हांखे पंहिंजे पोएं पुठीअ भर फेराईंदा, दीन तां हटाए करे तव्हांखे मुर्तद ऐं यहूदी या नसरानो बनाईंदा, पोइ तव्हां सभु नाकाम थींदव। कॾहिं बि न कजो। सभु शयूं अल्लाह ताला तालीम तौर ते ॾिनियूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त असांजे ॿुधण ॿुधाइण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।